ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं तहरीक इंसाफ़ जे लॉन्ग मार्च सबब रोड ऐं रस्तनि जी बंदिशुनि ऐं छापनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी कुछ देर लाइ मुलतवी कई वई आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे इंतज़ामिया श्रीनगर हाईवे ते पीटीआई खे जलसे ऐं धरणे जी जो इजाज़तनामो नाहे ॾिनो। इजाज़तनामो न ॾियण जा ॿ कारण आहिनि। श्रीनगर हाईवे खुलियल हंध आहे, सिक्योरिटी फ्राहम नथा करे सघूं। अटॉर्नी जनरल जो चवणु आहे त ॻुझनि इदारनि जी रिपोर्टुनि मूजिबि इमरान खान जी हयाती खे ख़तरो आहे, मथस आपघाती हमलो थी सघे थो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ़ जे लॉन्ग मार्च सबब रोडनि रस्तनि जी बंदिशुनि ऐं छापनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी कुछ देर लाइ मुलतवी कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद मां सुभान खोसो खां। जी सुभान, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, शाहराउन जी जेका बंदिश आहे उन बाबति सुप्रीम कोर्ट में केस जी ॿुधणी थी शहरी पारां दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। उन जेको आहे त ॿुधणी दौरान जनरल पेश थियो। उन जेको आहे त अदालत खे इहो आगाह कयो श्रीनगर जेकी हाईवे आहे उन ते जेको आहे त पाकिस्तान तरीक़े इंसाफ़ जे जेको जलसे करण जी इजाज़त उनखे इन करे न ॾिनी वई त जेको आहे त उहो खुलियल मैदान आहे ऐं इमरान खान जी ज़िंदगी खे ख़तरो आहे। उन इहो बि ॿुधायो जेको आहे सुप्रीम कोर्ट खे त पाकिस्तान जी जेको अहम जेके इंटेलिजेंस इदारा आहिनि उन्हनि पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो त इमरान खान जी जान खे ख़तरो आहे ऐं उते जेको आहे त कंहिं बि वक़्तु इमरान खान ते जेको ख़ुदकश हमलो बि थी सघे थो। तंहिंजे करे जेको आहे त इमरान खान खे श्रीनगर हाईवे ते छाकाणि त हिते ओपन एरिया आहे उनखे सिक्योरिटी फराहम नथा करे सघूं, तंहिंजे करे उनखे जलसे जी इजाज़त न ॾिनी वई आहे। जेको आहे उन सां गॾोगॾु इहो बि जेको आहे उनखे ॿुधायो वियो आहे सुप्रीम कोर्ट खे त जेके अगरि का मुतबादिल ॿी का जॻह अगरि उहो जेको आहे इंतज़ामिया सां राब्ते में रहंदा ऐं का जेका सेफ हिकिड़ी जॻह जेका हुजे आहे उहा उनखे फराहम करे सघे थी। जेको श्रीनगर हाईवे आहे उहो बिल्कुलु ओपन आहे। एतिरी सिक्योरिटी जेको आहे इस्लामाबाद इंतज़ामिया वटि न आहे त इमरान खान जे जलसे खे सिक्योरिटी फराहम करे सघिजे। जीअं मां पहिरियों ॿुधायो त उन्हनि जेको अदालत खे इहो आगाह कयो आहे त इमरान खान जी ज़िंदगी ख़तरो आहे। पाकिस्तान जी ॿिनि अहम जेके इंटेलिजेंस इदारा आहिनि उन्हनि पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो आहे त इमरान खान जे मथां ख़ुदकुश हमलो बि थी सघे थो। तंहिंजे करे जेको आहे त इमरान खान खे श्रीनगर हाईवे ते जलसे जी जेका इजाज़त आहे उहा नथा ॾेई सघूं। उन खां पोइ जेको केस जी जेका ॿुधणी आहे उहा 2:30 वॻे ताईं जेका मुलतवी कई वई आहे। जी, महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।